अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं तव्हांजो मेज़बान धनी बख़्श बारी जो तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध अफेयर डिजिटल यूट्यूब चैनल। असांजो चैनल ऐं असांजो प्रोग्राम तव्हांखे बहितर लॻे त असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। नाज़रीन, हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जे विच में जेकी छिकताण थी ऐं पाकिस्तान ही जेकी हिंदुस्तान जी अगराई जो जवाबु ॾिनो, उन अगराई जे जवाब में पाकिस्तान उन जा ठिकाणा त तबाह कया, हुननि खे एॾी वॾी शिकस्त मिली जो हुननि अछा झंडा ॾेखारिया, उनखां पोयां हिननि पोयां पेर कया। पहिरीं त हिंदुस्तान पहलगाम वाक़े खे बुनियादु बणाए जेको मुरीद कीअं भावलपुर में अटैक कयो, उनजो पाकिस्तान फ़ौज भरपूर जवाबु ॾिनो। डोनाल्ड ट्रंप जेको 10 मई वारे ॾींहं ते ॿिन्ही मुल्कनि जे सरबराहनि सां राब्तो कयो ऐं चयूं त जंग बंदी करियो। ऐं उनखां पोइ डोनाल्ड ट्रंप जो जेको बयानु आयो गुज़िरियल ॾींहुं, उन चयो त असां ॿिन्ही मुल्कनि जे सरबराहनि सां गुफ़्तगू कई त जहिड़े खे जंग खे टारियो, हुननि जंग खे टारण जी कोशिशि न पे कई ऐं ॿिन्ही मुल्कनि खे पोइ असां इहो चिता ॾिनो त असां तव्हां सां वापारु न कंदासीं। हीअ जेकी जंग एटम बम ॾांहुं जेको जंग वई पई, लखे माण्हू जेके हिन में मुतासिर थियनि, असां एटम बम जी जंग खे रोके वरितो आहे। इहो अमेरिका जे सदर डोनाल्ड ट्रंप जो चवणु हो। पाकिस्तान जी जेकी फ़ौज एयरफोर्स जेको हुननि खे जवाबु ॾिनो हो मुरीदकी ऐं भावलपुर में जेको इंडिया मिज़ाइल अटैक कयो जंहिंमें मासूम शहरी शहीद थिया हुआ, उनजो जेको जवाबु मिलियो, भारत सम्झी वियो त पाकिस्तान कहिड़ी ताक़त रखे थो, पाकिस्तान जी फ़ौज एयरफोर्स केॾी वॾी ताक़त रखे थी, कहिड़ो जवाबु ॾेई सघे थी। हुननि जा सॼा जेको ठिकाणा फ़ौजी ठिकाणा आहिनि उहे तबाह करे छॾिया हुआ। नाहे हुननि गोॾा खोड़िया, मजबूर थी पिया। पर साॻिए वक़्तु नरेंद्र मोदी शिकस्त खोर, शिकस्त तस्लीम, हुनजी तज़िया निगारनि जो चवणु आहे त हुनजी जेकी गुफ़्तगू हुई त असांखे असांजे सब्र खे कमज़ोरी न सम्झो, ऐं जेकी हू बबकियूं हुयूंसि, जेके धमकियूं हुयूंसि, उहा हुनजे चहिरे मां ई लॻो पियो त हुन इहा शिकस्त ॾिसी वरिती ऐं शिकस्त तस्लीम करे वरिती। पर पंहिंजे माण्हुनि खे, पंहिंजी मीडिया खे हू ॿुधाइणु चाहे पियो त असां जेको अगराई कंदो, असां सां जेको नाइंसाफ़ी कंदो, असीं हुनजो जवाबु ॾींदासीं। पर हुन सॼो ॾिसी छॾियो पाकिस्तान जी फ़ौज जी ताक़त। पाक फ़ौज जेको हुनखे जवाबु ॾिनो, उहा समूरी सूरत खिते जे माण्हुनि बि ॾिठी, अमेरिका जे सदर बि ॾिठी, दुनिया जे ॿियनि मुल्कनि बि ॾिठी त इंडिया जेको पंहिंजो पाण खे चवे पियो ताक़तवर आहियां, जवाबु ॾींदुसि। पर पाकिस्तान जेको हुनजो जवाबु ॾिनो, जहिड़े अंदाज़ में हुन में जवाबु ॾिनो, उन में जेको हिंदुस्तान पंहिंजा गोॾा खोड़े छॾिया। ख़ुदि इंडिया जे अंदरि नरेंद्र मोदीअ जे ख़िलाफ़ु माण्हू एहतिजाजनि निकिरी आया रोडनि ते त पहलगाम वाक़े खे बुनियादु बणाए 1 अरब 35 करोड़ जी आबादीअ खे जंग जे तरफ़ जेको आहे धिके पियो। ऐं पाकिस्तान लाज़मी उहो बि एटम बम जी कुवत रखे थो, ताक़त रखे थो, हुन सां कीअं जंग करे थो। त इंडिया जे अंदरि बि नरेंद्र मोदी जे ख़िलाफ़ु हिकिड़ो माज़ खड़ो थियो। तव्हां पाकिस्तान जी सूरत ॾिठी त हिन जंग खां पोइ पाकिस्तान जी सॼी क़ौमी जेकी बि सियासी क़यादत आहे ऐं फ़ौज आहे, आम माण्हू, उहे हिकु पेज ते अची विया। उन्हनि चयो पंहिंजे मुल्क जो दफ़ा हुजे, पंहिंजे मुल्क जी मज़बूती हुजे। क़ौम सॼी, सियासी माण्हू सभ जो सभु पाक फ़ौज एयरफोर्स सां गॾु बीह रहिया। इहा जेकी साम्हूं सूरत आहे त हिकु तरफ़ हिंदुस्तान जा माण्हू जेके आहिनि नरेंद्र मोदी जे ख़िलाफ़ु थी विया। हुनजी जेकी हुनजा एंकर ई खोड़ सारा एंकर चवनि था त ही मोदी जी जेकी मीडिया आहे, मोदी जी जेका यूट्यूबर वेठा आहिनि, उहे जेको जंग चाहिनि था, उहो जेको आहे मोदी खे कहिड़ियूं सलाहूं ॾियनि था। इहो उनजो नतीजो जेको इहो थींदो त हिंदुस्तान जो वॾो नुक़सानु थींदो। हिंदुस्तान पंहिंजो नुक़सानु ॾिठो बि त पाकिस्तानी फ़ौज ऐं पाकिस्तान एयरफोर्स हुनखे नुक़सानु कीअं ॾिनो आहे। इन समूरी सूरत ते असां अॼु वरी गुफ़्तगू कंदासीं रिटायर ब्रिगेडियर ग़ुलाम मुर्तज़ा कुरैशी साहिब सां। कुरैशी साहिब, वॾी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो। असांजो इहो सुवालु आहे तव्हां खां त हिंदुस्तान खे जेकी शिकस्त मिली हिन जंग में, उन शिकस्त खां पोइ डोनाल्ड ट्रंप जो विच में अचणु ऐं नरेंद्र मोदी जो ताज़ो ख़िताब, आख़िर हिन महिल ताईं असांजी फ़ौज पाकिस्तान जी मज़बूती, नरेंद्र मोदी ऐं इन जी इंडिया खे मज़बूती जेकी असांजी उहा हज़म छो नथी थिए? हाणे सिचुएशन इहा आहे जो तव्हांखे तमामु शइ पुराणे पर्सपेक्टिव में ॾिसणी पवंदी। हिकिड़ो त इहो आहे जो 1947 खां वठी भारत अखंड हजमनी ऐं असां जेके से दुनिया जा सुपर पावर, उनखे ॾिसी करे हिननि हिकिड़ो इहो सम्झो त पाकिस्तान खे असां कीअं हज़म करे सघूं था। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त जेको हिननि फॉल्स ऑपरेशन कयो कश्मीर में, इल्ज़ाम असां ते लॻाइनि, असां उन्हनि खे चयो असां तयारु आहियूं, तव्हां असांखे ॿुधायो त अगरि असांजो फॉल्ट आहे
या असां कंहिं जॻह ते डिफॉल्ट था कयूं तो वी आर रेडी फॉर एवरीथिंग। हिननि जवाबु कोन ॾिनो। इंटरनेशनल कम्युनिटी खे असां चयो असां हर जॻह ते हाज़िर आसूं। हिननि सभिनी खे बाईपास करे ऐं 7 6 नाइट असां ते हमलो शुरू करे ॾिनो। ब्रिगेडियर साहब, हिननि जी अॻराई ते जेको असां हिननि खे जवाबु ॾिनो उन ते जेको इंडिया जो जेको नुक़सानु थियो उहो केतिरो थियो हूंदो नुक़सानु, उहो बि सॼी क़ौम खे ख़बर आहे। ऐं हिननि हाणे पेर बि पोइते करे भॼी विया। हिननि जी त इज़त ॼण त अमेरिका जे सदर बचाए वरिती आहे। तव्हां इहो ॾिसो त हमलो त पंहिंजी जाइ ते आहे, पर हिननि खे इहा सम्झ में कान आई ऐं पंहिंजो ई नुक़सानु कयूं। 5 जहाज़ बि किरायूं पंहिंजा, हिकिड़ो UAV बि किरायूं, ऐं उन जे बावजूद बि हिननि कहाणी ठाहिणी शुरू करे। अचो ॿिए ॾींहं ते चूंकि हिननि खे नुक़सानु एतिरो पहुतो त हे कुझु करे कोन सघिया। जेके 77 ड्रोन हिननि किराया, इहो बि वर्ल्ड रिकॉर्ड आहे। पाकिस्तान सभई किराया ऐं दुनिया खे ॿुधायूं, चाहे इसराइल हुजनि, चाहे अमेरिकन हुजनि, चाहे रशियन हुजनि, पर असां त पंहिंजो कमु करे ॾेखारियो। वरी 3 ॾींहं ते अचो, माना मीज़ाइल अटैक कयूं असांजे 5-6 जॻहियुनि ते। असां ख़ामोश रहियासीं 3 ॾींहं, चवंदा रहियासीं असां तव्हांखे जवाबु ॾींदासीं, पर जेको जवाबु असां ॾिनो आहे न 6 जॻहियुनि ते कयो, असां 26 जॻहियुनि ते कयो। उन में हुन जूं एयरबेस, एयर स्ट्रिप, मीज़ाइल अम्यूनिशन डिपो ऐं उन खां वठी सभिनी खां जेकी बहितर शइ उहा ई तव्हांजो S-400 एयर डिफेंस, जंहिंखे किराइणु मारणु एतिरो आसान कोन्हे, छाकाणि उहो एयर डिफेंस सिस्टम आहे, उनखे बि फ़ारिग़ करे छॾियो। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो, पाकिस्तान ऐं वरी ख़ुदि अमेरिका, सऊदी अरब असांजो सुलह करायो, असां जंग कोन था विढ़णु चाहियूं। असां अमन जी हिननि खे पहिरें ॿुधायो त बाबा ही अमन तव्हांजो कीअं थींदो, छॾे ॾियो, पाण में वेहूं था, तव्हां ॿुधायो, असां हाज़िर आहियूं। उन खां पोइ हींअर पूरी क़ौम असांजी ख़ुशियूं पई मल्हाए। ब्रिगेडियर साहब, हीअ जंग 2025 जी 10 मई ताईं जेको आहे पाकिस्तान जवाबु ॾिनो, पाकिस्तान जेको हुन जूं ठिकाणा तबाह कया, ऐं हीअ जंग जेकी पाकिस्तान जी फ़ौज एयरफोर्स जेको आहे खटे वरिती, क़ौम जो घाट ऊचो कयो, फ़ौज सॼे मुल्क में जेको जशन थियो उहो तव्हांजे साम्हूं। आख़िर इंडिया खे शयूं हज़म त करणियूं पवंदियूं, भले हज़म न कनि, उन ते अव्हांजो छा ख़्यालु आहे? हींअर हुननि जी मीडिया, हुननि जा सीनियर एनालिस्ट जेके डिफेंस एनालिस्ट आहिनि, उहे चवनि था त पाकिस्तान ऐं उन्हनि खां अलावा इंटरनेशनल कम्युनिटी इहो पई थी चवे त इट्स इनफ, पाकिस्तान बीटन, मारियो आहे इंडिया खे, न हो मुंहुं ॾेखारण जे क़ाबिल आहिनि, न कुझु। हाणे अचो तव्हांजे अॻे सुवाल ते मां उनजो जवाबु थो ॾियां। 1947 खां वठी हिननि खे दिमाग़ में इहो हो त असां जेको आहे सो सुपीरियर आहियूं, असांजे मुख़ालिफ़ केर बि कोन्हे, ऐं असां जेको उन्हनि खे करे ॾेखारींदासूं उहो केरु कोन कंदो। हिननि खे जवाबु मिली वियो। पाकिस्तान जो एम छा हो, ऑब्जेक्टिव छा हो, मिशन छा हो? पाकिस्तान जो एम हो त डी-एस्केलेट, अमन। उनजो ऑब्जेक्टिव छा हो पाकिस्तान जो? त होलो हथ रखो, कंहिं क़िस्म जी बि इंटरनेशनल कम्युनिटी अचे असांजो फ़ैसिलो करे। मिशन छा हो? अगरि त हो कुझु कनि था त उन जे जवाब में असां उन्हनि खे छॾींदासीं कोन। द रीज़न इज़ छो पाकिस्तान इहो कयो, उनजो मां जवाबु थो ॾियां। इन करे कयो त पहिरीं ॻाल्हि इहा आहे त असांजी इकनॉमिकल पोज़ीशन,
हे इन्वेस्टर अचनि पिया, जेकी कॉन्फ्रेंस पोएं महीने थी, इन्वेस्टर अचनि था, असांजो रुपयो स्ट्रॉन्ग थिए थो, असांजो स्टॉक एक्सचेंज वधे पियो, असांजी GDP बहितर थिए पई, असां ते यानी जेको तव्हां सम्झो त जेके लोन हुआ उहे घटि थियनि पिया। इन खां अलावा इन्वेस्टमेंट ॿाहिरां अचे पई ऐं जेके पाकिस्तानी पंहिंजो पैसो पाकिस्तान में मोकिलनि था उन में इज़ाफ़ो थिए थो, फिनेंशियल पोजीशन बहितर थी वई आहे, असां पंहिंजी कैटेगरी खां प्लस थी विया आहियूं, FATF जी ग्रे लिस्ट खां निकिरी विया आहियूं, असां त बहितर कमु कयो। महिरबानी ब्रिगेडियर साहब, तव्हां जेको पंहिंजो क़ीमती टाइम असांखे ॾिनो। नाज़रीन, ब्रिगेडियर साहब जो तव्हां गुफ़्तगू ॿुधी, हुनजो चवणु त असां हुननि खे जंग जे माज़ में बुरी शिकस्त ॾिनी आहे। हुननि जा असां जेको आहे केतिरा ई डॉलर जेको आहे $7 हुनजो नुक़सानु थियो जंग में, ऐं उहो हिंदुस्तान पोयां पैर कया। हुननि खे असां कोशिशि कंदा रहियासीं, असीं चवंदा रहियासीं त पहलगाम वाक़िए जो जेकी इन्वेस्टिगेशन कराए, पर हुननि अगराई कई, हुन अगराई जो हुननि खे जवाबु मिलियो। यकीनन पाकिस्तान जी फ़ौज, पाकिस्तान जी एयरफोर्स, ही जेको 2025 जेकी इंडिया ज़बरदस्ती जंग मड़ी, हुनजो भरपूर जवाबु मिलियो। पाकिस्तान जी क़ौम, पाकिस्तान जो घाट ऊचो थियल आहे सॼी दुनिया में, त हिंदुस्तान खे कहिड़ी रीति, मोदी खे कहिड़ी रीति शिकस्त मिली आहे। पाकिस्तान फ़ौज जे सरबराह आर्मी चीफ जेको आहे उनजो बि बयानु साम्हूं आयो। हुन चयो त दुश्मन जी का बि साज़िश पाकिस्तान जी हथियारबंद फ़ौज खे लोॾे नथी सघे। हू जेके ज़ख़्मी थिया, जेके पहलगाम वाक़िए खे बुनियादु बणाए जेको मिज़ाइल अटैक थियो, जेके ज़ख़्मी थिया, जेके ज़ख़्मी आम माण्हू, जेके उन्हनि खे जेको CMH अस्पताल में रखियो वियो, हुन सां गॾु जेके जवान ज़ख़्मी थिया, हुननि जी आर्मी चीफ अयादत बि कई। सॼी क़ौम जेको आहे हिन जेको जंग खे पंहिंजे फतह जो जशन मल्हाए पई, सॼी क़ौम पाक फ़ौज सां गॾु। हीअ सूरत हाल साम्हूं रही। असीं वरी ॿिए कंहिं प्रोग्राम में तव्हां सां नए कंहिं मौज़ू सां गॾु थींदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान धणी बख़्श बारी जो गॾु ईंदा इजाज़त। साथ सलामत, सिहत सलामत।